समा दौर जे सियासी सूरताल बाबति असां गुज़िरियल लेक्चर में ॻाल्हाए चुकासीं। समा दौर जी अदबी सूरताल कहिड़ी उन ते असां मुख़्तसिरन हिन ॻाल्हि ॿोल में ॿुधायूं था। समा जेको दौर आहे थुल्हे लेखे 169 साल रहियो आहे। 1351 खां वेंदे 1520 ताईं हीउ दौर रहियो आहे। पहिरियों हाकिम ॼाम उनड़, आख़िरी हाकिम ॼाम फिरोज़ खान। हिन दौर जो वॾे में वॾो शाइर काज़ी कादन, जंहिं चयो हुयो त जोगीअ जाॻा आयोसि, सुतो होसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि संदे पिरियां पेचरे। ऐं इन खां अलावा जेके अहम शाइर आहिनि, मामूई फ़क़ीरनि जा 7 बैत, जंहिंखे हफ़्ते तन बि इन्हनि खे चयो वियो आहे त 7 तन हुया। ऐं हिननि सां जेको आहे सो 7 बैत मनसूब आहिनि, जंहिंजे लाइ चयो वञे थो त हुननि अगकथियूं कयूं आहिनि पंहिंजे हिननि बैतनि में। ऐं हाक वहंदो हाकड़ो, भञंदी बंध अरोड़, बिह मच्छी ऐं लोड़, समय वेंदा सुखड़ियूं। ईअं 7 बैत हुननि जा मिलनि था। ऐं हर हिकु बैत पढ़ण खां पोइ उहो दरवेश पंहिंजो सिर खणी ऐं जेको आहे सो उॾामी वियो, ग़ाइबु थी वियो। इहा हिकिड़ी मिथ आहे जेका मामूई फ़क़ीरनि सां मनसूब आहे। ॿिया हिन दौर जा जेके अहम शाइर आहिनि, शेख हमाद जमाली आहे, बुज़ुर्ग दरवेश ऐं शाइर बि आहे। जूणो मत ऊणो आओ तमाची आओ, जंहिंजो मशहूरु बैत आहे। ॿिया बि उनजा जेका सो बैत आहिनि, हिन दौर जो अहम शाइर आहे। शेख पराड़ हिन दौर जो आहे। इसाक आहंगर, थियां मां झिरक वेहां पिरीअ जे छॼ ते, मान चवनि ढुक ॿोली बाझारी असीं। त हिकिड़े जमालियाती अंदाज़ में जेको आहे सो हिन जो बैत मिले थो। ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो हिन में जेका बैत में जेका पुख़्तगी आहे, उहा असांखे हैरान करे छॾे थी। ऐं असां इहो सम्झूं था त उन वक़्तु समा दौर में शाइरी पंहिंजा पेर पुख़्ता करे चुकी हुई। ऐं क्लासिकी जेको बैत या दोहे या हिंदी छंद ते जेको दोहे ऐं सोरठे में जेको बैत लिखियो पियो वियो, उहो ॾाढो सगारो हुयो ऐं उहो ॾाढो अहम। मखदूम नूह होथियाणी असांखे हिन दौर में मिले थो। हैदर शाह सनाई जो दौर बि हीअ आहे। त मजमूई तौरु हीउ दौरु, समन जो दौरु, अदबी हवाले सां, शाइरी जे हवाले सां ख़ासि तौरु तमामु अहम दौरु रहियो आहे। ऐं शाइरी जा जेके मौज़ू आहिनि, उन्हनि में हिकिड़ी नई जेको आहे सो नुदरत आई आहे। क्लासिकी अंदाज़ त हुयो, सूमरनि जे दौर में शाइरी असांखे मज़हबी मिले थी, नसीहत वारी मिले थी, जंगी मिले थी, या ॻीच ऐं लाॾा मिलनि था। हिन दौर जी जेका शाइरी आहे, उन में हिकिड़ो जमालियाती रंग अचे थो। क्लासिकियत जी हिकिड़ी नई लहर असांखे अचे थी। बाक़ाइदा जेको सिंधी क्लासिकियत जो दौरु असां समन जे दौर खे सॾे सघूं था, छाकाणि त हीउ काज़ी कादन जो दौरु आहे, ऐं हीउ शेख पराड़ जो दौरु आहे, हीउ हमाद जमाली जो दौरु आहे, हीउ मखदूम अब्दुरऊफ़ भट्टी जो दौरु आहे, हीउ मखदूम नूह होथियाणी जो दौरु आहे, त हीउ इसाक आहंगर जो दौरु आहे। इन्हनि वॾनि शाइरनि जेको आहे सो सिंधी ॿोलीअ जी झोलीअ में शाइरी जा तमामु बहितरीनु मोती या गुण उन में हिकिड़े जेका सो भरे छॾिया, जंहिंजे करे हिन दौर खे असां सिंधी शाइरी जो हिकिड़ो उसरंदड़ दौरु सॾे सघूं था, तामीरी दौरु असां सॾे सघूं था। हिन दौर में सिंधी शाइरी डिक्शन खां वेंदे फ़िक्र ताईं, फ़न खां वेंदे, आर्ट खां वेंदे फ़िक्र ताईं हिन में नवाण आई आहे। फितरत निगारी हिन दौर जी शाइरी में मौजूदु आहे। इंसान दोस्ती हिन दौर जी शाइरी में मौजूदु आहे। तसवुफ़ त उहे बुनियादु आहे ई आहे क्लासिकियत जो, पर तसवुफ़ खां वधी करे उहा शाइरी जेका रूहानियत ॾांहुं माइल हुई, उहा उन में इंसान दोस्ती वारो जेको रंग आहे उहो शामिलु थी वियो। जमालियात वारो रंग हिन दौर में शामिलु थी वियो शाइरी में। या सालूरो सुध लहे जहिड़ा जेका सो हिन में जेके इस्तारा चया आहिनि काज़ी कादन, या वाॻूं थी वरियाम, अखर जेके आहिनि उहे पढ़े थो त उहे वाॻूं थी वरनि था। त माना नफ़्सियाती कैफ़ियतुनि जो हीउ दौरु आहे। काज़ी कादन जी हिन सिट खे जेकॾहिं असां सम्झूं त जेके अखर पढ़जनि था उहे वाॻूं थी वरनि था, या सेही सेल थियाम, त इहो हिकिड़ी नफ़्सियाती कैफ़ियत आहे। माण्हू जॾहिं तमामु घणो परेशान थी वेंदो आहे त अखर टिड़ विखड़ नज़र ईंदा आहिनि। तारे ज़मीन पे जेको आहे सो उन में इहा शइ ॾेखारियल आहे, अखरनि जो टिड़नि पखड़नि। ऐं इहो असांजी शाइरी में काज़ी कादन इन कैफ़ियत खे उजागर कयो आहे। त ईअं
काज़ी कादन जी शाइरी खे असां जॾहिं ॾिसूं था त असां चई सघूं था त हीउ दौरु समा दौरु शाइरी जे हवाले सां तमामु पुख़्तो दौरु हुयो। काज़ी कादन जे हवाले सां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आउं शेयर कंदो हलंदुसि त हिन खे जेको आहे सो कुझु माण्हुनि गद्दार करे छॾियो आहे। काज़ी कादन सिंध जो गद्दार कोन हुयो, सिंध जो हीरो हुयो। हुनखे गद्दार सॾण वारो मीर मासूम बखरी आहे। मीर मासूम बखरी जी पंहिंजी तारीख़ी हैसियत कहिड़ी आहे? हू तुर्खाननि खां वेंदे मुग़लनि ताईं जेको आहे सो मुख़्तलिफ़ जागीरूं छॾाईंदड़ माण्हू आहे ऐं तारीख़ मासूमी खां पोइ जेको आहे मीर मासूम बखरी ते तारीख़ जो किताबु आयो आहे, उन जे जेको आहे सो बैक ते पीर हुसामुद्दीन राशिदी लिखियो आहे त तारीख़ मज़हर शाहजहानी वांगुरु जेकॾहिं तारीख़ मासूमी जो लेखक बि सच लिखिया त सिंध जी तारीख़ कंहिं ॿिए रूप में असांखे नज़र अचे हा।